जी नाज़रीन, जीअं त 7 डिसंबर जे हवाले सां सिंधी सकाफ़त ॾियारो जेको मल्हाए पियो वञे, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं तंगवानी प्रेस क्लब, जिते सीनियर सहाफ़ी असां सां मौजूदु आहे जेको आहे तारा मान, उन खां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾिसो, हर क़ौम पंहिंजी सकाफ़त कल्चर जेका सो जो वारिस आहे। सिंधी क़ौम 50,000 साल पुराणी जेका सो पुराणी क़ौम आहे। उहो सिंधी टोपी ऐं जेको अजरक आहे उहो असांजी सकाफ़त आहे। सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ असांजी सिंधी मीडिया हिन दफ़े हर साल जीअं जेको आहे भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो आहे। 7 डिसंबर ते पूरी सिंध पंहिंजी पुराणी सकाफ़त सिंधी टोपी अजरक पारे जेको आहे सो ख़ुशी जो इज़हार कंदा ऐं जेको आहे सो पूरे सिंध में हिकु अमन जो पैगाम ॾींदा। ऐं ख़ासि करे सिंधी मीडिया हिन दफ़े जेको स्लोगन ॾिनो आहे परॾेहनि खां पाक सिंध जे सरे हेठि मल्हायो पियो वञे, सॼी क़ौम उनजो इंतज़ार आहे। उहो ईद जीअं ख़ुशी जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। मेहरबानी अलीगुर भाउ, ख़ासि करे सिंधड़ी जे सरवान रहीम लाड़क ऐं उनजी पूरी टीम खे मां मुबारक ॾियां थो, छो जो हर साल जीअं हिन साल बि पूरी सिंधी मीडिया उन सां गॾु सिंधड़ी वेब न्यूज़ जे सरवान ऐं रहीम लाड़क जेको 7 डिसंबर ते सिंधी सकाफ़त अजरक ॾे मल्हाइण जो ऐलान कयो। मां सॼी टीम खे 7 खे मुबारक ॾियां थो, छो जो इहो ॾींहुं ईंदो आहे असांजे हितां जा जेके मासूम ॿार वॾा तो नंढा पोड़ा पकाइनि ईद जीअं ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, छो जो सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ऐं पटको आहे, ख़ासि करे पाई करे मासूम ॿार आहिनि उहे झुमरू हणंदा आहिनि। इहे ॾींहं खे बेहदि हुनजो ईद जीअं मल्हाईंदा आहिनि। ख़ासि करे असां वरी बि ॿीहर असां सिंधड़ी जे सरवान रहीम लाड़क ऐं असांजो रिपोर्टर अलीगोर मलिक खे मुबारक हिन ॾींहं खे असां पंहिंजे सिंधड़ी वेब न्यूज़ जे टीम खे ऐं 7 खे मुबारकबाद पेश कयां थो। हू बि जेके पंहिंजी टीम सां गॾु सिंधी मीडिया सां गॾु जेको 7 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाइनि था, असांखे इन ॾींहं जो शदीद इंतज़ारु आहे। असां हर साल जेके एकता ॾियारे खे ईद ॾियारे जीअं मल्हाईंदासीं, हाणे बि इंशाअल्लाह 7 डिसंबर खे ईद ॾियारे जीअं करे मल्हाईंदासीं।